तव्हांखे ॿुधायां त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध सरकार पारां जोड़ियल जांच टीम कुछ देर में सखर पहुचंदी। GIT जी सरबराही DIG जावेद जिसकाणी करे रहियो आहे। SSP तनवीर तुनियो, SSP अमजद शेख ऐं DSP भी शामिल आहिनि। GIT पतो लॻाईंदी त प्रिया कुमारी लापता कीअं थी ऐं केरु मुलविस आहे। जांच टीम रिपोर्ट घरू खाते हवाले कंदी। प्रिया कुमारी जे वालिदेन ऐं वास्तेदारनि सां मुलाक़ात ऐं बयान वरिता वेंदा। मुखी ईश्वर लाल जो चवणु आहे त प्रिया कुमारी जे वारसनि असांखे SSP ऑफिस घुरायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध सरकार पारां जोड़ियल जांच टीम कुछ देर में सखर पहुचंदी। GIT जी सरबराही DIG जावेद जिसकाणी करे रहियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह कजाएं। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध सरकार पारां जोड़ियल जांच टीम कुछ देर में सखर पहुचंदी। GIT जी सरबराही DIG जावेद जिसकाणी करे रहियो आहे। SSP तनवीर तुनियो, SSP अमजद शेख ऐं DSP भी शामिल आहिनि। GIT पतो लॻाईंदी त प्रिया कुमारी लापता कीअं थी ऐं केरु मुलविस आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, संगरार मां मुबैना तौर ते अगवा थी वियल बारड़ी प्रिया कुमारी वारे मामले ते सिंध सरकार जे तरफ़ जे घरू खाते जे तरफ़ां जुड़ियल GIT टीम जेका आहे सखर जे SSP ऑफिस पहुची वई आहे। जुड़ियल GIT में जेको जे सरबराही DIG जावेद जिसकाणी करे रहियो आहे ऐं उन में जेके मेंबर तौर आहिनि SSP अमजद शेख, SSP तनवीर तुनियो ऐं ॿिया DSP जेके आहिनि उहे शामिल आहिनि। GIT इहो पतो लॻाईंदी त संगरार मां अगवा थी वियल प्रिया कुमारी कीअं लापता थी, उन में केरु मुलविस आहे ऐं 33 महीननि खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि उहो जेको आहे हुनखे बाज़ियाब छो न आहे करायो वियो। उन सिलसिले में जेको आहे GIT सखर पहुची करे जांच शुरू करे छॾी आहे। उन हवाले सां मुखी ईश्वर लाल जो चवणु आहे त GIT टीम जे तरफ़ां बारड़ी प्रिया कुमारी जे वालिदेन ऐं जेके वास्तेदार धुरियूं आहिनि या मुखियुनि खे बि जेको आहे SSP ऑफिस में बयान जे लाइ जेको आहे घुरायो वियो आहे। हिन वक़्तु प्रिया कुमारी जे हवाले सां जुड़ियल GIT जेका टीम आहे उहा सखर जे SSP ऑफिस जांच करण जे सिलसिले में पहुची वई आहे। जी ठीकु आहे, महिरबानी मोरड़ो महर अपडेट करण लाइ।